ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 29 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त श्री कृष्ण भगवान सभिनी ब्रज बालाइन खे वेद ऐं शास्त्र जा वचन ॿुधाए चवण लॻो त तव्हांखे हिन वक़्तु हिते वन में मुंहिंजी मुरली ॿुधी कदाचित न अचणु घुरिजे हा। जेको ॿुधी सभई ब्रज बालियूं तमामु दुखी थियूं ऐं सोच में पइजी वियूं। उन्हनि मां हिकु श्री कृष्ण भॻवान खे तानो ॾींदे चयो त घुरायो तो पाण आहे ऐं हाणे तूं असांखे वञण लाइ थो चईं। असांखे इहो ज्ञान वग़ैरह कुझु बि नथो खपे। असां तोखे मन कर्म ऐं वाणीअ सां पंहिंजो पति ॼातो आहे, तंहिं करे तूं असांजी मनोकामना पूरी कर। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 29 अध्याय जो 4 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त गोपी चवण लगी, जहिड़ी तरह तुंहिंजे चरणनि जी शेवा लक्ष्मी वेंकट में कंदी आहे, तहिड़ी तरह असांखे बि तुंहिंजा चरण प्यारा आहिनि। जिन चरणनि जी दूर मिलण वास्ते श्री ब्रह्मा ऐं श्री महादेव ऐं ॿिया देवता चाहना रखनि था, से चरण असीं कीअं छॾियूं। हिन मोहिणी मूरत जूं असीं बानियूं थी पंहिंजो तन मन धन मथस कुर्बान सम्झूं थियूं। टिनी लोकनि में कहिड़ो अहिड़ो जीव जर या चेतन आहे जो तुंहिंजी सूंहुं ॾिसण ऐं बंसीअ जे आवाज़ ॿुधण सां मोहित न थिए। हे बिरजनाथ, तुंहिंजो नालो दीन दयाल थी असांजी मुराद पूरी कर, न त तुंहिंजे विरह जी बाह में पंहिंजो बदन जलाए मरण वक़्तु इहा उमेद कंदियूंसीं त 100 जन्मनि ताईं तुंहिंजूं बानियूं थी शेवा करियूं, तॾहिं असांजे मरण जो तोखे पाप लॻंदो। प्यारा भक्तों, संस्कृत भागवत में ईअं लिखियलु आहे त गोपियुनि चयो त हे महाराज, तूं असांखे धर्मशास्त्र मूजिब पति जी शेवा करण लाइ चवीं थो। सो ॿुध त हिकिड़ो वापारी परदेस थी वियो। तॾहिं खांसि संदसि पति वृता स्त्री पुछियो त मां कंहिंजी शेवा करे पंहिंजो पति वृता धर्म क़ाइमु रखंदसि। तॾहिं वापारी हिकिड़ी मिटीअ जी मूर्त ठाहे ॾिनसि त तूं हिन जी शेवा कजि। कुझु ॾींहंनि खां पोइ उहो वापारी पंहिंजे देस आयो। तूं ॿुधाए त हाणे उन स्त्रीअ खे मिटीअ जे पतीअ जी शेवा करणु घुरिजे या पंहिंजे सचे पतीअ जी। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त सचे पतीअ जी शेवा करणु खपेसि। तॾहिं गोपियुनि चयो त हे श्याम सुंदर, जगत जा पति त कूड़ा आहिनि, सचो पति त तूं आहीं, तंहिं करे असांखे पंहिंजी शेवा में क़बूल कर। सभई चयो जय श्री हरि।
तॾहिं मोहन प्यारे राधा सां विच में पंहिंजे ख़ासि रूप में रही ऐं ॿियनि सभिनी गोपियुनि में हिकिड़ो हिकिड़ो रूप पंहिंजो प्रगट कयो। उन वक़्तु मोहन प्यारो गोपियुनि जे विच में अहिड़ो सुंदर लॻो थे जहिड़ो सोननि दाणनि जी माला में नीलमणी सुहे। श्याम सुंदर गोपियुनि खे बंसी वॼाए घणा ई राग रागणियूं ॿुधायूं। तॾहिं गोपियुनि जे अंदर में जो विरह जी बाह ॿरी रही हुई सा मोहन प्यारे जे चंद्रमुख जे छुअण सां ठरी वई। जॾहिं घुमंदे वक़्तु बिंद्राबन बिहारी गोपियुनि जे पोइतां पाछे वांगुरु फिरियो थे तॾहिं श्यामा ऐं ॿियूं गोपियूं संदसि सूंह ते मोहित थी वयूं। कॾहिं बांके बिहारी पंहिंजे अख ऐं बुरवनि जे इशारे सां उन्हनि खे ख़ुशि थे कयो ऐं कॾहिं उन्हनि जो ॻाइण वॼाइण ॿुधी पाण ख़ुशि थे थियो। का बिरजू बाला उनजी मुरली खसे पाण वॼाइण लॻी ऐं कंहिं सां मिलाए ॻायो थे। हे राजा परीक्षित, उते उन वक़्तु अहिड़ो आनंद थी रहियो हो जो ॾिसी श्री ब्रह्मा जी, महादेव जी ऐं ॿियनि सभिनी देवताउनि बि चयो थे त वॾो भाग बिरज जी स्त्रियुनि जो आहे जो जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन असांखे बि जल्द नथो मिले सो वेंकटनाथ बिरज बालाइन सां रास लीला पियो करे। सभई चयो जय श्री हरि। हे राजा परीक्षित, जॾहिं गोपियुनि अहिड़ी कृपा मोहन प्यारे जी पाण ते ॾिठी तॾहिं अभिमान सां चवण लॻियूं त असां जहिड़ी ॿी का बि सुंदर स्त्री न हूंदी, तंहिं करे मन हरण प्यारो असांजे वस थी असांखे घणो प्यार थो करे। त्रिलोकीनाथ खे असां तारी वॼाए नचायो आहे। हाणे असांजी आज्ञा बिना ही कुझु बि नथो करे सघे। प्यारा भक्तों, अहिड़ो वीचार करे हिकिड़ी गोपीअ चयो त हे नंद किशोर, मुंहिंजा पेर नचंदे नचंदे सूर कनि था ऐं का संदसि हथ जले वेही रही ऐं का कुल्हे ते हथ रखी बीह रहियसि ऐं चवण लॻसि त श्याम सुंदर, मां थकी आहियां, तूं मूंखे संभाल। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे परीक्षित, जॾहिं गोपियूं लॼ ऐं धर्म छॾे वेंकटनाथ खे पाप जी निगाह सां ॾिसण लॻियूं तॾहिं श्री कृष्ण बावर टोरींदड़ अहंकार खे नास कंदड़ वीचारियो त ही सभु बिरज बालाऊं मूंखे बेअक़लीअ करे पंहिंजो पति ॼाणी बुत सां बुत लॻाइनि थियूं। मूंखे पंहिंजे भक्तनि जी सभु का ॻाल्हि वणे थी पर अभिमान चङो नथो लॻे। तंहिं करे मां हुननि खे अकेलो छॾे अंतर ध्यानु थियां त हिननि जो हेठि भॼी पवंदो। ॾिसां मुंहिंजे वञण बाद उहे वन में छा थियूं कनि। इहो वीचार करे राधा खे वठी प्रभु अंतर ध्यान थी वियो। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 29 अध्याय जो 4 भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।